हैदराबाद में अज़ादारनि पारां 2 ॾींहनि खां बिजली जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। जमाल शाह जी पिड़ ऐं धर्मशाला रोड वासियुनि सखी पीर थाणे साम्हूं धरणो हणी नारेबाज़ी कई। अज़ादारनि जो चवणु हो त हिस्को वारा 2 ॾींहनि खां ट्रांसफार्मर खणी विया आहिनि। अज़ादारी जा प्रोग्राम मुतासिर थी रहिया आहिनि। हुननि चेताव ॾिनो त जल्द बिजली बहाल न कई वई त मातमी जुलूस समेत एहतजाज कयो वेंदो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं त हैदराबाद में अज़ादारनि पारां 2 ॾींहनि खां बिजली जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। जमाल शाह जी पिड़ ऐं धर्मशाला रोड वासियुनि सखी पीर थाणे साम्हूं धरणो हणी नारेबाज़ी कई। अज़ादारनि जो चवणु आहे त हिस्को वारा 2 ॾींहनि खां ट्रांसफार्मर खणी विया आहिनि। अज़ादारी जा प्रोग्राम मुतासिर थी रहिया आहिनि। हुननि चेताव ॾिनो त जल्द बिजली बहाल न कई वई त मातमी जुलूस समेत एहतजाज कयो वेंदो। अमां खे आगाह करे रहिया आहियूं एहतजाज जे हवाले सां त हैदराबाद में अज़ादारनि पारां 2 ॾींहनि खां बिजली जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। जमाल शाह जी पिड़ ऐं धर्मशाला रोड वासियुनि सखी पीर थाणे साम्हूं धरणो हणी नारेबाज़ी कई। अज़ादारनि जो चवणु आहे त हिस्को वारा 2 ॾींहनि खां ट्रांसफार्मर खणी विया आहिनि। अज़ादारी जा प्रोग्राम मुतासिर थी रहिया आहिनि। हुननि चेताव ॾिनो त जल्द बिजली बहाल न कई वई त मातमी जुलूस समेत एहतजाज कयो वेंदो। हैदराबाद में अज़ादारनि पारां 2 ॾींहनि खां बिजली जी बंदिश ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। जमाल शाह जे पिड़ ऐं धर्मशाला रोड वासियुनि सखी पीर थाणे साम्हूं धरणो हणी नारेबाज़ी कई।